साईं जी आड़ी का असांजो दोस्त आहे जैकाबाद सिटी में हिन जी इफ़्तार पार्टी ते आया आहियूं ऐं मां बि आहियां ऐं संगत तव्हांखे बि जेकॾहिं इफ़्तार पार्टी ॾियणी आहे त 21 असां बुक कयूं 20-21 बाक़ी ॾींहं ख़ाली आहे ईअं न उस्ताद अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो मौलवी जी सुमरो अॼु असांजो प्री प्यारो दोस्त आड़ी का अॼु असां शॉप ते आया आहियूं अरे हाल वाल कंदा हुआ अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल अथई बाबा ख़ुशि आहीं तबियत वशा फर्स्ट क्लास ख़ैर ख़ैरियत ठीक ठाक अमन अमन किथे रसो दादा छा हाल आहे वाह ख़ुशि अरे लाज ओए संगत हिते आवाज़ सॼी संगत वॾी महिरबानी यार तूं वेलकम का वेठो आहे लाशारी साहब उस्ताद नो पुछदुमि त ईद जो मौक़ो हले त मन जोड़ो फबाए वठां मां अदा ॾे हवाल जोड़े जो घणो ॾिनो 12 छॾी तुंहिंजो हल्को आहे अदा तूं घणो थो वठी अदा तूं घणो थो वठी सादा मां 1600 रुपया मां 1600 वारे को सब्राईंदुमि छो जे करे मूंखे फीस ॾियणी कोन्हे न कपिड़नि जी ऐं असांजो उस्ताद बि आहे अस्सलाम वालेकुम उस्ताद हलो संगत ख़ुशि आहियो तबियत ठीकु हला अथव दर्जी रुगो हलायो था पंहिंजी मर्ज़ी वियायो था सिलाई ते रंग रूट छोरा जेके विञाइनि था असांजा 1000 जोड़ा ओ सॉरी 1000 रुपए मीटर आहे न जोड़ो न विञाइबो तव्हां रिजल्ट वेंदो त इंशाल्लाह क्वालिटी वारो मिलंदो हा असांजी गारंटी सही तव्हां छा चवणु चाहींदो मार सही इंशाल्लाह कम तव्हांजो वीआईपी कंदासीं कटिंग कंदासीं बाक़ाइदा फुल आड़ी का मूंखे सवाइ इहा ॿुधायो त तव्हांजो शॉप किथे आहे कहिड़ी मार्केट में आहे कहिड़ी लोकेशन ते आहे मेमण मस्जिद स्ट्रीट मौलवी सोभा जे बिल्कुल टच में जेका दर्जन वारी घिटी आहे इते असांजो एक्सपोर्ट टेलर आहे एक्सपोर्ट टेलर तव्हां जातो बि पुछा कंदो आड़ी काप जो दुकान कहिड़ो आहे एक्सपोर्ट टेलर तव्हांखे सभई ॿुधाईंदा वाह सही हाणे आड़ी काप असां गॾूं पहिरियों जोड़ो वठंदासीं पोइ सिबराईंदासीं हलो था अदा कट जान चलाइयो असांजो जोड़ो लव यू अल्लाह ता अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो मौलवी हबीब सुमरो असां मौजूदु आहियूं न्यू इफ़्तारी ते पर इफ़्तारी अॼु कई आहे असांजे यार आड़ी काप वाह साईं वाह माशाल्लाह जैकाबाद सिटी में मौजूदु आहियूं ऐं माशाल्लाह तयारी हले थी लाशारी साहब बि मूंसां मौजूदु आहे बंबल साहब बि मूंसां मौजूदु आहे ऐं मां पाण बि मौजूदु आहियां तव्हां सभु ॾिसंदा रहिजो असांजो यार आड़ी काप जेको आहे साईं ख़िदमत में लॻो पियो आहे साईं हा साईं तव्हां कटी आया साईं ओ साईं वाह हा साईं हा आइटम बि आहे न साईं चाट स्ट्रॉबेरी हिन खाइण सां रत वधंदी आहे हिन सां थोरो शुगर घटि थींदी आहे ऐं हीउ जेको हिंदाणो आहे नारागियूं कब्ज़ी ख़तम थी वई लाशारी जी वधीक राजो आड़ी काप वटि साईं वाह साईं वाह माशाल्लाह अॼु असां रोज़ो खोलियूं था यार वटि हीअ अॼु यार इफ़्तारी कई आहे असांजी इफ़्तार पार्टी साईं वाह साईं वाह रज़ाक साहब भी आया इफ्तार पार्टी में मेरा यार नहीं है छो जे करे हकीकत इहा आहे त ई जेके आड़ी काप साहब जेके ईद जी जेकी रमज़ान शरीफ़ जी बुकिंग ईंदी आहे न यकीन करे हिकु त रमज़ान शरीफ़ जी बरकत जो महीनो आहे ॿियो दोस्त एॾो तंग कंदा यार असां वटि अची जेको इफ़्तारी कयो हा मोहबतूं आहिनि न साईं मोहबतूं आहिनि प्यार आहे कुर्ब हाणे अहिड़ियूं शयूं असांजे रमज़ान शरीफ़ में अलाह पाक खाराए त ॿियो छा खपे छा रखंदा 11 महीना रोज़ो अधु रोज़ी अधु रोज़ो पोइ जिथे पुॻो हुते खोलींदो वाह साईं वाह 5 आया मैं रज़ाक साहब तूं त माशाल्लाह ईअं लॻे थो ॼण को खेली वियो मां ज़ार थियां थो कीअं ज़ार थियां थो हाणे ज़ार थींदो हुनुमि साईं कीअं ज़ार थियां थो साईं सफ़ा आड़ी काप संगत वटि मौजूदु आहियूं हे इफ़्तारी आहे यार जी ऐं तुंहिंजियूं वॾियूं महिरबानियूं जानी लख कुर्ब मौला आबाद तव्हांजी ख़ुशी में ई त असां ख़ुशि हूंदा आहियूं साईं उस्ताद रज़ा कीअं न सो मौला आबाद